झूंगार लगे तो रब जे अर्श ताईं तुझी असांजी दरखास्त पहुंचे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व कुंतुम अला शफा हुफ़रतम मिनन नार फ़अनक़ज़कुम मिन्हा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। दुरूद शरीफ के तको बुलंद आवाज़ सां पढ़ो। जमायत केड़ी मौजूदा मुर्शिद करीम जे अंगण ते हकीकत इहा थी त हे जेके भी वेठा आहियूं, जेका भी जमायत वेठी आ, फैज़ त मुंहिंजे साईं जो आ, मुर्शिद करीम जो। जंहिं हे ख़ुशी करण में सेखारी, हिननि अखड़ियुनि खे मदीने जे साईं जे लाइ रोइण में सेखारियो। अल्लाह साईं जाॾो तोखे असांखे आजिज़ी करण में सेखारी। तुंहिंजूं असांजूं उम्मीदूं जेके भी हे आया आहियूं, इहे मदीने जे साईं सां आहिनि। अॼु त सभिनी जूं उम्मीदूं मदीने जे साईं सां आहिनि। त अल्लाह जा महबूब तशरीफ़ फरमा थींदा वियो ऐं रंग लाईंदा वियो ऐं आया वरी ग़रीबन वटि। मुंहिंजा मुर्शिद करीम प्यार तकरीर में फरमाइनि, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि पिया फरमाइनि त वलियन जो वारिस, ज़ईफ़न जो ज़ामिन, गुनहगारन जो सिफारिशी। हा साईं, मदीने जे साईं जो शान गायो त मशहूर वारे साईं गायो। ये टे लफ्ज़ समझो त वलियन जो वारिस। वली केर आहिनि? उहे हस्तियूं जेके जीअं चवनि तीअं थींदो वञे, पर कंहिं भी हाल में मदीने जे साईं जे शरीयत खे न छॾनि, महबूब जी सुन्नत खे न छॾनि। पोइ मूंखे हिकिड़ो वाक़ियो पढ़ियो मां, जेको हयातुन नबीअ जो आहे। त हिकिड़े रब करीम जे दोस्त खे, वली सगोरे खे रहण मदीने शरीफ थींदो हुजे असांजे हिन मुल्क हिंदुस्तान जो। पोइ रात जो थियसि ज़ियारत ऐं महबूब पिया फरमाइनि निंड में त हाणे वञ, हे जेको तोखे फैज़ ॾिनो अथसि, इहो फैज़ वञी हिंदुस्तान में विरहाए। अर्ज़ कई, सुना हे जेका हिते रोज़ तुंहिंजी मूंखे रात जो ज़ियारत थींदी आहे, मां जो हितां हिंदुस्तान वेंदुमि, मां त तुंहिंजी ज़ियारत न थींदी, मां त मरी वेंदुमि। ज़िंदा हूंदुमि पर मुंहिंजी हयाती कहिड़ी हूंदी? पाण फरमायाऊंसि त जाथे भी हूंदे रात जो तुंहिंजी हाज़िरी असां वटि थींदी। हयात नबी जा कम आहिनि साईं। ख़ुशि थी मुसलमान त कहिड़े महबूब जे ख़ुशी में अॼु वेठो आहे। वलियन जो वारिस आयो, मुल्क लताड़े हिंदुस्तान पहुतो। अच्छा, पाण फरमायाऊंसि त जेको भी फ़कीर ॾिसंदो करे, फ़कीर हे पिनण वारा फ़कीर न, अल्लाह जे रस्ते वारा फ़कीर, उन्हनि सां मिलण पाण वींदो कर, मुलाक़ात उन्हनि सां कंदो कर। सुना रब करीम जे दोस्तनि ॾे पंध कंदे त बरकतूं मिलंदई। उन्हनि जे दरवाज़े ते वेंदे त उन्हनि जो कांटेक्ट लॻो पियो आहे, तुंहिंजी मुसीबत बि गुम। हिन भी ईअं कयो
जाथे कंहिं फ़क़ीर जो ॿुधंदो हो उते वेंदो। हिकिड़े दफ़े ख़बर पियसि त कंहिं शहर में हिकिड़ो फ़क़ीर आहे पर मस्त आहे, मजज़ूब आहे। हे वलियनि जो वारिस मजज़ूब आहे। हे वियो हिकिड़ी झूपड़ी ही, उन झूपड़ी में वो फ़क़ीर मजज़ूब वेठो हो। मजज़ूब थींदा आहिनि मस्त, शरीयत जी पाबंदी कंदा आहिनि कुझु घटि। हे जो वियो त हुन वटि हिकिड़ी गुगी टाइप हिकिड़ो थाम हुजे, उन में उन वक़्त जा वॾा माण्हू पीअंदा हा शराब। उहा गुगी माण्हू हिन खे पेश कयईं, हे मिलियुसि। उन मजज़ूब हिन खे ॾिनी त हे पी। हे वली हो, वली वली शरीयत जो पाबंद थींदो आहे, क़ुरान शरीफ़ जो पाबंद थींदो आहे, सुन्नत रसूल जो पाबंद थींदो आहे। उहो कानून जेको रब करीम पंहिंजे महबूब खे ॾिनो ऐं उन हिन दुनिया में फैलायो, उन कानून ते अमल करण वारो वली थींदो आहे। अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून। हिन फ़क़ीर चयोसि त साईं इहा शइ मां न पीअंदुसि, शरीयत में मनो आहे। पोइ हाणे अञा ज़ाहिर न हुई त अंदरि हुन में छा हो, को पाणी हो, को शरबत हो, या इहा शइ थाम अहिड़ो हो जंहिंमें इहा शइ पवंदी। फ़क़ीर इम्तिहान पियो वठेसि मजज़ूब हिन वली जो। चए साईं मां तव्हां ते एतिराज़ नथो कयां, तव्हां ॼाणो मजज़ूब आहियो, मस्त आहियो, पाण ॼाणो, बाक़ी मां इहा शइ न पीअंदुसि। चईंसि त वठो न त पछताईंदे। हीअं सोचे चयईं त मदीने, दिलि में चयईं त मदीने जे साईं जी शरीयत मूंखे प्यारी आहे। चए फ़क़ीर मां न पीअंदुसि, न वठंदुसि, तूं ॼाण तुंहिंजो कमु। उतां मोटी आयो, राति थी, रोज़ानो राति जो हाज़िरी थींदी हुयसि, अखियूं ॿूटियूं बि हुअसि त मदीने जे साईं जी जिथे मंज़िल हूंदी उते पहुचंदो। हे वलियनि जूं ॻाल्हियूं आहिनि सुहिणा, तो असां पेट भरियलनि जूं ॻाल्हियूं न आहिनि। राति थी, जाथे मदीने जा साईं अचनि त आबादी न। हे महबूब जी रात त जाॾे काॾे रोशनी आहे न, चौधारी दरबार न बीठा आहिनि न। अरे फ़क़ीर कंहिं सॾु मोकिलियो आहे, कंहिं इश्तिहार छापियो आहे, जेको ॾिस त जाथऊं डुकंदो थो अचे, हलंदो थो अचे। हिकिड़ी जाइ ते मंज़िल हुजे, उते हे पहुतो आहे। तंबू हिकिड़ो लॻो पियो आहे, उन में महबूब आहिनि, ग़ुलाम आहिनि, नूरानी चेहरा आहिनि, चौधारी दरबार बीठा आहिनि। ॾिसे त भाउ उहो मस्त वॾी हिकिड़ी लठ खयूं रस्ते ते बीठो आहे। उहो जेको ॾींहं जो गुगी में हलाइजा प्यारेसि पियो। हिन खे चई त अॼु मुंहिंजो चवण न वरितो हुई मोट। हिन ॾाढा इलाज कयसि। सुहिणा हीअं महबूब जो हीअं हुजे, को ॾिसण न ॾे त हीअं फाटी पवंदा न, लूण थी वेंदा। हीअड़ो टुंग परूण अठियूं रड़ियूं कई, हुन चयो हल हल। रात गुज़री वई दर्दन जी। सुबुह थी, उन वली ॾे वरी वियो, उन मजज़ूब ॾे वियो त उहो साॻा गुगी खयोड़ा हिन खे चई पी। ॾिसी दिलि में चई त महबूब जी सुनत जे बरख़िलाफ़ कमु न कमु। हा साईं वलियनि जूं ॻाल्हियूं आहिनि। हुनखे चई फ़क़ीर साईं मां तोते एतिराज़ नथो कयां, हिन में अलाए छा आहे, थाम ओड़ो आहे, तूं ॼाण मजज़ूब मस्ता, मां ग़रीब खे छॾे ॾे, तोसां कचहरी करण आयो आहियां। चए राति हे ॾिठो ई त बि मुड़े नथो। चए मुंहिंजा सोना मां मजबूर आहियां, मां महबूब जे शरीयत पाक जे बरख़िलाफ़ हली न सघंदुसि। चए चङो पछताई। राति जो वरी जाथे मंज़िल हुजे, जंहिं पासे ॾांहुं हे अचे पियो त उन पासे ते साॻो मजज़ूब लठ खयूं बीठो हो, न छॾियईंसि। 4 रातियूं बहरहाल इहो किसो हलियो। ॾींहं जो हुनजे झूपड़ी ते वञे, हो चएसि त हिन सुराहीअ मां पी, हे न पीए, चएसि पछताईंदे। राति जो उन मंज़िल महबूबनि जी ते हिनखे वञणु थिए त रस्ते में लठ खणी मुटाए छॾेसि। जॾहिं चौथी राति थी, सुहिणा उन्हनि खां पुछ जन जो इश्क कामिल मुर्शिद करीम सां आहे। फ़क़ीर डुकंदा हा, पेरें उघाड़ा, पार उहे पुलूं न हूंदियूं, सखर ॾांहुं पंधु फिरींदा। हिकिड़ो बाक़ी सरदार ॻाल्हि पियो करे, सरदार मोहम्मद बख्श ख़ान पंहिंजी क़ौम जो सरदार आहे। हीअं जो मुंहिंजे मुर्शिद करीम मशहूर वारे साईं जी अची हुब अंदर में खयो।
चाहे सियारो हुजे पारो हुजे रात जो निकतो माए साईं जीप लाड़काने खरी पई पंध निकतो में दरगाह शरीफ पहुतो में लुरी पई लगे रिलियूं फकीरन में विरहाई जी वयूं मां जो माके रिल ही न खपे ही वेही रहियो में 3 बजे मजा साईं आया थध एडी लगी माके जो मजा नह भी नीरा थी गया न थध जी खबर सरदार सरदार पंजी कौम जो तो असा जड़ो गरीब न कुड़मी को न जो उन्हें जी रात थध में गुजरंदी आ नाज़न जो पलियल सरदार पंजी कौम जो नह भी नीरा थी गया 3 बजे मजो मुर्शिद करीम इन सुहणी सूरत सा पंजे हावेली पाक में निकतो तो परचंदो आ त रुसंदो ही नाए रड़ कई हिन भी आशिक तो आका मजा महबूब मजे रब करीम जा ओ सोनी सूरत वाला साईं मां मदीनो शरीफ तुझे हुकुम ते छडियो मां तुझी जुदाई हाने खणी नथो सघां अॼु चौथी रात आ मां जे गुनाहन जे करे हाज़िरी नथी जे हीअं रड़ थी रड़ सोना हितां मदीने शरीफ थी पहुचे हे त हीअं पियो ॾिसे वलियन जे वारिस ॿुधी वलियन जे वारिस ॿुधी फ़कीर हे अल्लाह साईं जा दोस्त ये न समझ त तू दरगाह आलिया हजरत मशहूर शरीफ ते आए त छा थी पियो तो जो कम न थियो नन हिनन जो वारिस मदीने जो साईं आ वलियन जो वारिस पाण ॿुधी फरमायो त इहा रड़ फिरण असां जे गुलाम जी आ हाज़िर कयो वञे खणी आया आशिक हाने कंहिंखे ताक़त ई त रोके पुछनस था पिया अब्दुलक नालो त सब चे यो ॾींहुं अचे त असां उते पहुचूं महबूब जी ख़ुशी तो रोई थो वेठो फ़कीर जे पेरनि में मथड़ो पियो हणे त हाणे महिरबानी करे माफ़ी वठी ॾे मां खां वॾी ग़लती थी वई वलियन जो वारिस ज़ईफ़न जो ज़ामिन मदीने जो साईं हिकड़े कर्ज़ी जो अहवाल ॿुधायो मुंहिंजे मुर्शिद करीम त कर्ज़ एॾो खयई जो रहंदो वापार में भी किरी पियो हाणे कर्ज़ लहे न पियो उन वञी काज़ी वटि केस दाख़िल कयो अॻे हूंदा काज़ी इस्लाम जी सज़ा मिलंदी सोना इस्लामी सज़ा उहा कहिड़ी आ चोर जो हथ वढ खूनीअ खे खून कर कर्ज़ जेकॾहिं कंहिंजो को न ॾिए त तेसि ताईं जेल में हुजे जेसि ताईं कर्ज़ ॾिए न त अंदरि मरी वञे वञींदा हाणे काज़ी चएसि त पैसा ॾे हिन जा चए साईं पैसा कोन्हनि न त न ॾियां खाइण जे लाइ बि कुझु कोन्हे बाक़ी हिकिड़ी जाइ आहे मां वटि हुन कर्ज़दार चयो त साईं कचड़ी जाइ अथसि पैसा मुंहिंजा घणा अथसि इहे त 200 रुपया बि न लहंदी उन टाइम जा चए विझोसि जेल में इते हिन जी अखि खुली चई हाणे जो जेल में विझंदा त कर्ज़ ॾियण जहिड़ो आया कोन ज़ाल बि छुटी ॿार हुयसि ॿ उहे बि छुटा बच्चा हयाती जे लाइ न ॾिसंदुसि ईअं वाइड़ो थी वियो जंहिं वाइड़ो थी वियो पोइ काज़ीअ खे चई त भला हिकिड़ी राति मोहलत ॾे हयाती बच्चनि खां जुदा थो थिया भला हिकिड़ी राति त पंहिंजे बच्चनि सां गुज़ारिया न हिकिड़ी राति चएसि त बाबा हो छॾई ज़ामिन ॾे ज़ामिन साईं सुञे जो केरु पए ग़रीब जो ज़ामिन केरु पए सुञे जो केरु पए हुन चयो साईं हिन जो ज़ामिन केरु पवंदो जंहिं घणा इलाज कई को ज़ामिन न पियो चएसि हिन खे चई त साईं मुंहिंजो ज़ामिन मदीने जो साईं अथव हाय ज़ईफ़न जो ज़ामिन हयातुन नबी उन कर्ज़ी जे दिल में आयो त पैसा त उहे ॿुॾी विया आहिनि भला मदीने जो साईं ज़ामिन थो ॾिए त भला छो मां जेको आहे न खणा हुनखे चई साईं मूंखे क़बूल आहे रातो की राति छॾेसि मदीने जो साईं ज़ामिन हे घर वियो ज़ाल खे बि ख़बर पई त विछोड़ो थी वियो बचड़नि खे सॼी राति रोइन पिया वेठा घर में हाणे रोइन पिया छा कनि मदीने जे साईं ते सलात वेठा पिया पढ़नि चवण ज़ामिन बि विझी आयो मदीने जो साईं पैसा भी हाणे कोन थींदा उमिरि सॼी वरी बचड़ा अखियुनि सां कोन ॾिसंदुमि घर वारी ॾिसे पई त मुंहिंजो मुड़ुसु अञा मोह बि कोन्हे त बि ॼण मरी वियो मुंहिंजे लाइ हाणे उहा बि रोए पई वेठी हे बि रोए पियो अची दुरूद पढ़ियो मदीने जे साईं ते सॼी राति सूरन जी नेठ कुटी सुबुह थी सलात पढ़ंदे पढ़ंदे महबूब रब जे ते सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सुबुह थी पुलिस वारा आया चे हल निकितो हाणे पंहिंजे दर्द में मुहड़ो हेठि कयूं वञे पियो बाज़ार में पुलिस हथ कड़ी हयूं वठियूं थी वञे यहूदी जो दुकान आहे सोना यहूदीअ जो यहूदी ॾिठो ओ अंदर में
ज़ईफ़न जे ज़ामिन वटि जो यहाँ पे दुरूद पढ़ई त कुछ न कुछ थे त ज़रूर न। यहूदी लही आयो दुकान तऊं लही अची हिनखे चई म्या मुस्लमान कहिड़ी गणती तई, कहिड़ो सूर थी, कहिड़ो दर्द थी, छो ॾुखारो थो वञी। दिल में चई त दोस्त सां अहवाल कबा आहिनि, दुश्मननि खां हाल लिकाइबो आहे, मता के मेहणा ॾे। चएदा ख़ैर जहिड़ी ॻाल्हि काई कान्हे। चए बेली इंसान आहियूं, खणी मांखे तुंहिंजो दीन कोन्हे पर इंसान आहियूं, कुझु ॻाल्हि कर। चए न अदा हाणे कहिड़ी ॻाल्हि, बसि बड़ी ख़ैर आदा। चए बेली पंहिंजे नबी जो कसम थी। अरे नबी जे कसम ते बि हिन मोमिननि खे लोॾो ईंदो आहे जो हिननि खे सेखारियो वियो आहे त महबूबनि जी ॻाल्हि अचे त वार वार हीअं झंझोड़जी वञे। चई सॼी राति इन साईं ते त सलात पढ़ी अथमि, इन महबूब रब जे खे त सॼो अथमि। पोइ हिनखे ॻाल्हि कयां 20,000 जो कर्ज़ी आहियां, पैसा कोन्हनि, उमिरि क़ैद आयो आहे टीप। चए बसि मां वटि पैसा पिया हिन दुकान में, गणती थो करे। वियो वञी 20,000 खणी आयो। चए आ वठ, थियनी त ॾिजांइ, जे न थियनी त बख़्शा माए। जो कुछ भी मांगना है दरे मुस्तफा से मांग। ओ इए घुरबो थी मदीने जे साईं खां, दुरूद पढ़ंदे मदीने जे साईं ते त कम सभई थींदा 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 थींदा। साईं घड़ी जो घड़ी में दिल खुशी में मामूर थी वियसि। 20,000 खणी ऐं अची पहुतो कोर्ट में, कर्ज़ी बि पहुतो, काज़ी बि आयो। 20,000 कढी काज़ीअ खे ॾिनई, साईं 20,000। अरे बाबा कल तो वटि कुछ भी कोन हो, रात भला धाड़ो हुई छा? चए साईं सिपाही तुंहिंजा पहरा पिया ॾियनि, पुछा करे न, मां त सॼी राति रोईंदे गुज़ारी आहे। पोइ 20,000 काॾ हुआ अथई, कल्ह छो न पियो ॾे? चए साईं कल्ह हुजनि हा त छो न ॾियां, अॼु काॾ हुआ अथई। चए अॼु मदीने वारे साईं ते दुरूद पढ़ियमि, अल्लाह रहमत जा दर खोलिया, मुसीबतुनि खे ख़तम कई। हे यहूदी खे दिल में रहम विधई, यहूदी मूंखे 20,000 ॾिना, मूंखे उहे कयूं थो अचे। सोना कर्ज़ी जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त उम्मती मुंहिंजे आका जो, उम्मती मुंहिंजे नबी जो, मुस्लमान मुंहिंजो भाउ, मां हुनखे 20,000 जे करे जनम टीप पियो ॾियारियां। अड़े यहूदी मूंखे गोए खणी वियो, उन 20,000 ॾेई हुनजी जान छॾाई। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो ऐं मदीने जो साईं पंहिंजा उम्मती गॾु कंदो, उन्हनि जी वारसी कंदो, त उन महिल मां मुंहुं कहिड़ो खणंदुसि त तुंहिंजे उम्मती खे मां जेल में पियो विझरायां। यहूदी दे जे नकाह कंदो त यहूदी त बख़्शिजी वेंदो। अड़े मां आका जे उम्मती सां हे तकलीफ़ ॾिनी, अखियुनि मां ॻोढ़ा पिया कढंदुसि। काज़ी खे चई त काज़ी साहब ख़ुदा ॾिसे थो, वापसि कई, मां तौबा कई, मां मुस्लमान थी हिकिड़े मुस्लमान खे तकलीफ़ पियो ॾियां। यहूदी महबूब जो उम्मती खे छॾायो आहे, साईं मां 20,000 छॾियामांसि। अच्छा इहो ख़्यालु अॻ में वरी उन खां काज़ी खे आयो त यहूदी माखों गोए खणी वियो, 20,000 मां वटां, मुस्लमान मां न छॾायो। हिन खे चई त हे 20,000 मां थो ॾियां, हे तूं यहूदी खे ॾे, इहे 20,000 भले हिन खे ॾे, 20,000 थी। कर्ज़ी वरी पाण पियो रोए त मां छॾियो हिन खे। हाणे 20,000 जेके यहूदी ॾिनसि से बि हिन वटि, 20,000 काज़ी ॾिनसि उहे बि हिन वटि, कर्ज़ी बि हथ खणी वियो त मूंखे 20,000 न खपनि। पैसा खणी आयो यहूदी जे दरवाज़े ते, अदा अॼु त बसि अलाए छा थी वियो, सालनि जी तकलीफ़ घड़ी में लही वई। हा साईं ज़ईफ़न जो ज़ामिन, हे तुंहिंजा 20,000। चए अदा हिन दिल में कुझु ॿियो थी वियो आहे, हे जेका दिल आहे न इन जो अंदरि मटिजी वियो आहे। मां कलमो पढ़ी त मां मुस्लमान थो थियां, पैसा तोखे मां बि ॾेई छॾियां। ज़ईफ़न जो ज़ामिन। सोना जॾहिं मदीने शरीफ़ पिया अचनि, मके शरीफ़ मां मदीने शरीफ़ पिया अचनि, सभु रोज़ानो इंतज़ार कंदा हुआ
अमीर भी इंतजार कंदा हा, वडेरा भी इंतजार कंदा हा, गरीब भी इंतजार कंदा हा। जॾहिं रब करीम जो महबूब पंहिंजे उन ॾाची ते चढ़ी मदीने शरीफ में तशरीफ फरमा थियो, अमीर अमीर सभई घर सिंगारे आया, अर्ज़ पिया कनि त सोना साईं भला असां वटि महिमान थी, सोना असां वटि महिमान थी, सोना असां वटि महिमान थी। पाण फरमायूं त हे मुंहिंजी ॾाची अल्लाह जे हुकुम सां जंहिं दर ते बीहंदी उन वटि महिमान थींदुसि। मदीने जो साईं जो मेहमान जे त छा थो सम्झे? डुकिया को ॾिस त गाह खयूं थो अचे, को पाणी खयूं थो अचे, ॾाची जे आॾो फिरंदा था वचनि, ॾाची खे ॾेखारींदा था वचनि, चुचकारूं बुचकारूं ॾींदा था वचनि त छल सुरंदी हेॾे मुंहिंजे घर ॾे अचे। ॾाची बीहे नथी, हलंदी थी हले। हिकिड़ो ग़रीब आहे, हिकिड़ो मिसकीन आहे, हिकिड़ो मोहब्बत जो ईअं सिकायल सतायल आहे। हज़रत अयूब अंसारी मिसकीन पंहिंजे घर में वेठो आहे त मां ग़रीब ॾे काॾहूं महबूब अची सघंदो? हेॾो सुहिणो महबूब, सभु दुनियादार दौलतमंद इहे जेके हिन सभु हींअर चिकन था पिया। ॾाची जो आई फिरी उन ग़रीब जे दर ते वेही रही। ज़ईफ़न जो ज़ामिन मदीने जो साईं। मां हिकिड़ी हदीस मुबारक पढ़ी ते हिकिड़े ॾींहुं वञनि पिया, हिकिड़ी चरी माई पई अचे, चरी चरी को ॻाल्हाईंदो ई कोन, मथो पटे वेंदी। महबूब जो लंघिया, अची अर्ज़ कयईं साईं मूंखे तोसां कुझु ॻाल्हि करणी आहे? पाण फरमाइस हाओ। हाणे साहबा किराम बीठा आहिनि, हीअं पासड़े ते थी अजायूं सजायूं ॻाल्हियूं हे करे थी महबूब ॿुधनि था बीठा, ॿुधनि था बीठा, ॿुधनि था बीठा। ओ को वक़्त खां पोइ मथो हणणु बंदि कयईं, वई पाण साहबा किराम सां हलिया त उन अर्ज़ कयो साईं हे त चरी आहे, पागल आहे वीचारी। पाण फरमायूं मां बि न ॿुधांसि त पियो केरु ॿुधेसि, मां बि जो न ॿुधांसि त ॿियो केरु ॿुधेसि। ओ मुंहिंजा सोना, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, कुरान शरीफ़ पढ़ी ॾिस, हदीसूं मुबारकूं पढ़ी ॾिस। ॾुखे में ॾुखियो ॾींहुं, ॾुखे में ॾुखियो ॾींहुं, ॾुखे में ॾुखियो ॾींहुं क़यामत जो। ॾुखे में ॾुखियो ॾींहुं को कंहिंजी न करे सघंदो। रब करीम एॾी बेपरवाही ते हूंदो। उन ॾींहुं जेके ज़ईफ़ हूंदा उहे हे ज़ईफ़ न हूंदा, पैसा न हूंदा, उन ॾींहुं नेकियूं हूंदियूं, उन ॾींहुं सवाब हूंदा। ओ मुंहिंजा सोना, उन ॾींहुं मदीने जा साईं अकेला, इहा अलाए त खरबे मखलूक हूंदी, उन में हर शइ हूंदी। नबी हूंदा, नबी बि नफ़्सी नफ़्सी कंदा, नफ़्सी नफ़्सी कंदा, यानी मांखे सलामत रख, मांखे सलामत रख। हिकिड़ो मदीने जो साईं हूंदो, अकेली ज़ात, जो इन्हनि सभिनी में ज़ईफ़नि जी ज़मानत कंदो। ओ सोना, इन क़यामत जे मैदान में पंहिंजे रब जे आॾो उम्मती उम्मती फरमाईंदो। इन्ही पासे ॾे कॾहिं निगाह कई थी फ़क़ीर, इन्ही पासे ॾे कॾहिं निगाह कई थी? उन्हनि इंसाननि खे छा चइजे जेके देवबंदी पंहिंजे किताब में था लिखनि, वॾो हुजे नंढो हुजे, वॾो हुजे नंढो हुजे, अल्लाह जे आॾो चमार खां बि बदतर आहे। हाँ, इन जो मतलब छा आहे? समझो थी करे इन जो मतलब? अरे हे दुनिया सॼी जे वॾो सॾींदी आहे त मदीने जे साईं खे सॾींदी आहे। मुस्लमान जेकॾहिं वॾो सॾींदो आहे त मदीने जे साईं खे सॾींदो आहे। मोमिन जेकॾहिं वॾो सॾींदो आहे त मदीने जे साईं खे सॾींदो आहे। हो हिकिड़ो असहाब सग़ुर जी उमिरि वॾी हुजे, उन खां हिकिड़ो पुछे पियो त भला करीमन जे वक़्त में तो ज़ियारत कई? बिल्कुलु उहे अहवाल पे ॿुधाए। उमिरि तुंहिंजी वॾी साईं जन जी? चई ओ वॾा त साईं आहिनि न। हा, मां 2 टे ॾींहं अॻे ॼायो हुउसि। इहा शइ बि अदब सां बयानु पियो करे। हाणे वॾो त मदीने जो साईं आहे न, इहो इशारो काॾे आहे? ऐं रब करीम छा थो फरमाए? वलिल्लाहिल इज़्ज़तु वले रसूलिही वलिल मोमिनीन। अल्लाह पाक तो फरमाए त आसमान भी ॿुधे, ज़मीन भी ॿुधे। आसमाननि जे रहण वारा भी ॿुधनि, ज़मीननि जे रहण वारा भी ॿुधनि त हे रब जो कलाम आहे,
हे कुरान अल्लाह जो कलाम आ रब तो फरमाए त सभई बुधो मजा महबूब यो बुधाए त इज्जतूं जेके भी हिन से अल्लाह जे लाए हिन उन्हीं रब करीम उहे इज्जतूं पंहिंजे महबूब खे अता कयूं हिन ऐं पंहिंजे महबूब जे तुफ़ेले उन्हीं जे गुलामन वलियन खे इज्जतूं अता कयूं हिन। कुरान त थो फरमाए रब त थो फरमाए त इज्जतूं अल्लाह जूं हिन उन जे महबूब जूं हिन उन जे गुलामन जूं हिन पोइ हे गुस्ताखी छो था फरमाइनि। अल्लाह से इन ॻाल्हि खे ज़ाहिर थो करे वलाकिन्नल मुनाफिकीन ला यअलमून। अल्लाह पाक तो फरमाए त ईमान वारा दुख न कर मोमिन तू दुख न कर जो मुनाफिक इन ॻाल्हि खे ॼाणे ई नथा सघनि। ॼाणण वारा त ॼाणनि था न त मीलाद शरीफ जी कहिड़ी बरकत आहे। ॼाणण वारा त ॼाणनि था न त रब करीम जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ते आसमाननि में ख़ुशियूं थियूं ज़मीन में भी ख़ुशियूं थियूं 70,000 मलाइक हीअं जो ख़ुशी में लथा त हीअं मके शरीफ में अची काबतुल्ला शरीफ में रब जी तस्बीह पिया पढ़नि। अमा साइण थी फरमाए ओहा जो रात थी ॾाढी उञ लगी हाणे चवां केर हुजे जो पानी भरे ॾे अञा ॾिसां त सिरां दी खां प्यालो पियो आहे प्यालो खीर जो हीअं खीर त पीअंदी वई हो पीर अलाए त छा हुजे खीर पीअण सां हिजाब ख़त्म थी विया सूर त लॻे ई न पियो हीअ जो मुंहिंजी दीद वई ॾिसां त सुभान अल्लाह मशरिक़ में भी हिकिड़ो झंडो लॻो पियो आहे मग़रिब में भी हिकिड़ो झंडो लॻो पियो आहे। उहो झंडो ईअं न हो जो मशरिक़ वारो मशरिक़ ऐं मग़रिब वारो मग़रिब में मग़रिब वारो झंडो हीअं जो वञे पियो त मशरिक़ ताईं वियो हो झंडो मशरिक़ वारो झंडो तव्हांजो लॻियो त हीअं मग़रिब ताईं हलियो वियो। इहे ॾिसी हैरान थियमि अञा ॾिसां त काबे ते भी हिकिड़ो झंडो लॻे थो। आलिमनि हिन जी तफ़सीर कई आहे मग़रिब खां मशरिक़ ताईं अलाह साईं फरमायो त महबूब बादशाही तुंहिंजी आहे इन काबो भी पाक थींदो त तुंहिंजे इन सां थींदो त मुबारक सां। ऐं ॿी रिवायत पढ़ियमि सुबुह जो भई हिकिड़ी माई पुछे औरत पुछे उनजी काख खुली चए मां कहिड़ियूं लाइटूं ॿारियूं हई कहिड़ा चराग ॿारिया हई कहिड़ियूं बतियूं ॿारियूं हई वॾी रोशनी ही पाण फरमायूं त मां रोशनी कान ॿारी ही पर हे मुंहिंजो बचड़ो आयो ही नूर जी जो लाट थी त मां शाम जूं माड़ियूं बि ॾिसां पई शाम जूं माड़ियूं बि ॾिसां पई। हे मोमिननि जो कमु आहे सोना हे महबूब जे आशिकनि जो कमु आहे हे अदब वारनि जो कमु आहे फल यफरहू ख़ुशि थींदा त उहे थींदा जेके महबूब जी इज़त जी जन खे ख़बर आहे शान जी जन खे ख़बर आहे जन इन दर तऊं कमाए ॾिठो आहे। ज़ईफ़नि जो ज़ामिन क़यामत जे ॾींहुं मदीने जो साईं आहे इहो वाहिद महबूब हूंदो उन ॾींहुं जेको उन ॾींहुं भी उम्मती उम्मती फरमाईंदो सुहिणा हिननि गुनहगारनि खे अकेलो न छॾींदो उन ॾींहुं भी अल्लाह जो महबूब रोईंदो रब करीम हे मुंहिंजा मूंखे छॾे ॾे हे बख़्शे ॾे हे मूंखे दोज़ख मां कढी ॾे त हिननि खे बेश्त में वठियूं वञा वञी तुंहिंजूं नेमतूं हिननि खे उते खारायां। पोइ अञा ख़ुशि न थियूं अञा ईदूं न कयूं अञा ईद का ॿी थींदी जैसाईं ईदूं बहिन ओ खुदा जा बंदा हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे कौम ते ढूंगे जी दुआ पियो करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम नबी आहे क़ुरान में आहे दुआ पियो घुरे पंहिंजा जेके ग़ुलाम उन्हनि अर्ज़ कयुसि अॼु का मथां ही नेमत खाराए दुनिया में मानियूं घणियूं खाधियूं अथसि मच्छूं हिते बि खाधियूं अथसि ॿोड़ हिते बि खाधा अथसि नबी आहे मुर्दनि ते फूका थो हणे त जेरा था थियनि कोढ़ियनि खे हथ थो घुमाए त दाग रही था वञनि अंधनि ते हीअं थो करी त उहे जेके हिन अखियूं सॼियूं थी थियूं वञनि महिरबानी कर ढूंगो मथां अचे त क़ुरान में हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी दुआ लिखियल आहे अल्लाहुम्म रब्बना अनज़िल अलैना माइदतम मिनस समा
अल्लाह पाक तो फरमाए त महजे नबी माखे दरखास्त कई उन माखे अर्ज क्यों त रब महजा मथों आसमान तो हिकड़ो ढूंगो लाहे तकून लना ईदल अव्वलना व आखिरना। अल्लाह पाक मथों लाहे त अगन जे लाए भी ईद त पोयन जे लाए भी ईद। हाने ढूंगा रब करीम न वचन अगन जे लाए भी ईद पोयन जे लाए भी ईद। हाने दुरूद पर जे मदीने जो साईं अचे त पोइ रब छा थो फरमाए? हाँ सलाह शरीफ पढ़दा जा। हाय अजीब हदीस मां हर तक़रीर में बयान कंदो आहियां महबूब जे मीलाद ते लिखियो अथऊं मुस्लिम शरीफ जी हदीस त सहाबा किराम महबूब जे हवेली मुबारक जे ॿाहिरां वेठा पाण में ॻाल्हियूं पिया कनि। सहाबा किराम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया तशरीफ फरमा थिया। पाण फरमायो कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो? छा पिया चओ? कालू अर्ज क्यों साईं पाण में वेठा आहियूं अल्लाह के था सॼूं अल्लाह जो था जिक्र क्यों रब करीम जो जिक्र था क्यों। हिक दिल के या तौफीक ॾिने जो इस्लाम कबूल कयोसीं। हाणे तू भी इन्ही गाल जो शुक्रानो अदा कर त अल्लाह से असांखे तौफीक ॾिनी त असां मदीने जे साईं जे उम्मत में थियासीं। ॿियो इन्ही गाल ते रब जो हमद था ॻायूं त तूं असां में या तोखे असांखे ॾिनई छा ते? तूं रब जो महबूब तूं असांखे मिली। हज़रत हूद अलैहिस्सलाम जा उम्मती न थियासीं, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी उम्मत में न, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी उम्मत में न, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत में न, हज़रत शीश अलैहिस्सलाम जी उम्मत में न। 1,24,000 अंबिया किराम जेके भी आहिनि तो कहूं सवा उन्हनि जे उम्मत में न। असांखे उम्मती कई त तुंहिंजो कई तोखे ॾिनई त असांखे ॾिनई। इन्ही शइ ते अल्लाह जो हमद पिया था कयूं। फ़कीर हाणे सची ॿुधाए केॾी जमायत वेठी आहे, केतिरी जमायत वेठी आहे। परे परे खां आशिकान रसूल आया आहिनि, महबूब जा मतवाला आया आहिनि, हे जेके शेदाई आया आहिनि। मूंखे ॿुधाए त तूं सची पची रब जे शुक्राने में वेठो आहे न? अथई का मानी जी बि ॻणती? हाँ अथई का पोइते बि यादगिरी? अथई कुछ ॿियो इन्ही खुशी खां सवा इन्ही शुक्राने खां सवा? हे जेका भी जमायत वेठी आहे इहा इन्ही ख्याल में वेठी आहे, इन्ही हाल में वेठी आहे, इन्ही ॻाल्हि में वेठी आहे त तुंहिंजा एहसान जो मदीने जो साईं ॾिनी। मिलाद शरीफ इहो आहे न, इहो आहे या ॿियो ख्याल आहे? पर जे घर कंदो बि इहा ॻाल्हि हूंदी न। उते मिलाद शरीफ जेको बि करे थो त इहो हूंदो आहे न त महबूब आयो असां ॾे आयो, असां ॾे आयो। मिल गए मुस्तफा और क्या चाहिए। असां उर्दू में था चऊं, समझ तो उन्हनि बि इहो ई चयो न। मिल गए मुस्तफा और क्या चाहिए फज़ले रब्बिल उला और क्या चाहिए। इन्हें कहूं मथे रब जो कहिड़ो फज़ल खपई, अल्लाह जी भी मेहरबानी कहिड़ी खपई। उन्हनि त कोन चयो त साईं तुंहिंजे करे बादशाहियूं मिलियूं, मुल्क कब्ज़े में आया, हे थियो न। हुननि हिकु थोरो ॻायो त असांखे मुस्लमान कयूं, इस्लाम सां मोहबत ॾिनी, इस्लाम क़बूल कयोसीं, कुफ्र छॾियोसीं, शिरक छॾियोसीं। ॿियो तूं असांखे मिली न, महबूब तूं असां में आ न। हज़रत अबू राफ़े असां बि सगोरो आहे, उन खां हिकिड़ो पुछे पियो त कीअं मुस्लमान थिए? मौजो कहिड़ो ॾिठी? मदीने जे साईं सां ॻोह ॻाल्हायो उहो ॾिठी, चंड चीरियई उहो ॾिठी, बुंडर नस उहो ॾिठी, पत्थरनि खां कलमा पढ़ाई उहो ॾिठी। महबूब जो कहिड़ो मौजो ॾिठी? चई त मां न ॾिठा, मां मौजा न ॾिठा, मां ॻोहनि खे ॻाल्हाईंदे न ॾिठो, मां चंड चीरबे न ॾिठा, मां सिज मोटंदे न ॾिठा, मां सितारा लहंदे न ॾिठा, मां उहे झंडा जेके झूलनि पिया मशरिक़ मग़रिब न ॾिठा, मां जेको आहे बुंडर खे रोईंदे न ॾिठो, मां महबूब खे उहे
छोकिरियूं जेके मरण जहिड़ियूं उन्हनि जा थण भरे दे खीर सां ॾोहंदे न ॾिठो, मां को बि मौजो न ॾिठो। मां त मके शरीफ़ खां मदीने शरीफ़ वियुमि, न्यापो खणी उते वियुमि, महबूब ते नज़र पई, मां क़ुरान न ॿुधो, इहा सूरत दिलि में लहंदी वई, कुफर कटबो वियो। इहे जलवा मां ॾिठा, इस्लाम जे अंदर में लही वियो। तू कदर वारनि खां पुछ न त मदीने जे साईं जी आमद जी ख़ुशी कहिड़ी आहे। मिल गए मुस्तफा और क्या चाहिए। मां त सम्झां थो त हिन सॼी जमायत जी अॼु जेकॾहिं ख़ुशी आहे त इहे ई लफ़्ज़ आहिनि। फज़ल रब्बिल उला और क्या चाहिए। चए साईं तूं असां में आ, रब जा हमद था ॻायूं, पाण फरमायूं त कसम खणो इन ॻाल्हि ते, कसम खणो त इहा ॻाल्हि ही अॼु इहा ॻाल्हि आहे, तूं कसम खण त ॿी आहे। जे सरकार हयातुन नबी हिन, मुंहिंजो मुर्शिद करीम पियो फरमाए, मशहूर वारो साईं हिते रोइन बि पिया, पाण फरमाइनि पिया मां सॾु कंहिंखे न ॾिनो आहे। सोना ही घुम त सही न, मशहूर शरीफ़, मशहूर शरीफ़ घुम त सही, हे रोड घुम, हे मस्जिद घुम, हे वाह घुम, हे घिटियूं घुम, हे नगर खाना घुम, हे मैदान घुम, हे दुबा घुम, हे वण घुम, जाते काथे तोखे मदीने जे साईं जा शेदा ई नज़र ईंदा। इन्हनि खे सॾु कोन्हे, इहे सभई मदीने जे साईं जे करे आया आहिनि, महबूब जे करे आया आहिनि। सोना हे जेका भी आया आहिनि इन्हीं करे आया आहिनि, कोई भत जे लाइ न आयो आहे, कोई मानी जे लाइ आयो आहे। इहा मानी भी नूर आहे, मुर्शिद करीम जो नगर आहे, मीलाद शरीफ़ जी मानी, मीलाद शरीफ़ जी मानी आहे। इहा भी जेको खाईंदो हाँ हे मदीने जे साईं जी दावत आहे, हे सुन्नी वटि मदीने जे साईं जी दावत आहे। ऐं कसम आहे जेको भी दावत कंदो आहे मदीने जे साईं जी, उनजे घर में तशरीफ़ फरमा थींदो। हे दावत आहे, ईसाले सवाब न आहे। ईसाले सवाब उन्हनि जो कर जेके मरी विया आहिनि। हयातुन नबी आहे, असांजे लाइ त हयातुन नबी आहे न। जेके देवबंदी नथा मञनि उन्हनि जे लाइ बि हयातुन नबी आहे। देवबंद जे मदरसे जो अहवाल पढ़ियो, मां उन्हनि जे किताबनि में लिखियो पिया, तकरीरुनि में ॻाल्हि कंदा आहिनि। चए साईं देवबंद जो मदरसो जो ठहे पियो त राति जो ख़्वाब पियो ॾिसे, इहो मुल साहब जो नालो मूंखे नथो अचे, त मैदान ते आया आहिनि, तख़्त लथो आहे, चइनी कुंडनि ते हिकिड़ी नूरानी सूरत आहे, विच में करीम वेठा आहिनि। पोइ पाण फरमाइनि था त हिन खे टक हणी ॾे, टक। उहो लकड़ खणी उहो लीको कढंदो वियो आहे। उहो केरु आहे? चए हज़रत उमर साईं। उनखे त मदीने जा साईं फरमाइनि त वञ लीको कढी आ। उहो हीअं लकड़ ॾींदो त जे लीको निकितो आहे। इहो मुड़ुसु राति जो ख्वाब ॾिठो आहे, सुबुह ते ॾिसे त मदीने जे साईं जे ग़ुलाम जी करामत पियो ॾिसे, हज़रत उमर जी। त जाते लकड़ घुमाए वियो आहे उते लीको निकितो पियो आहे। मूंखे ॾस त इहो तॾहिं निकिरंदो जॾहिं को जेरो कढे न, हाँ न त राति जो निंड में तूं ॾिसे त उहो जेको आहे सुबुह ते थियो पियो हुजे। लीको जो निकिरे पट ते त जेरो को कढंदो न, जंहिंजा ग़ुलाम बि हयात आहिनि त पाण हयात नबी न आहे। हाँ हयात नबी आहे। सोना तूं हे दावत आहे मदीने जे साईं जी, कसम आहे जेको मदीने जे साईं जी दावत कंदो उनजे घर तशरीफ़ फरमा थींदा। तूं आज़माए ॾिस, शाह वलीउल्लाह बि दावत कई उनजे वालिद साहब। मीलाद शरीफ़ बस ईअं आहे। मीलाद शरीफ़ खे तो नंढड़ो सम्झो आहे, मीलाद शरीफ़ खे तो ईअं सम्झो आहे। मीलाद शरीफ़ करण में त कटा काफ़र बख़्शिजी विया। उन्ही राति ते, उन्ही राति हिकिड़ी ते उन्हनि खे अल्लाह साईं आराम ॾिना। कटे काफ़र अबू लहब दुश्मन अल्लाह साईं सूमर ऐं सूमर जी ॾींहुं, सूमर जी राति बुखारी शरीफ़ में लिखियो पियो आहे न को करे नथो सघे। जेके सॼो ॾींहुं बुखारी बुखारी कंदा आहिनि अल्लाह साईं उन्हनि जे किताब में लिखायो, ॿिए में बि न। पोइ सोना जाथे काफ़र उहा राति बची वञनि ऐं तूं उहो ग़ुलाम आहे जंहिंजे लाइ मदीने जो साईं क़यामत में रोईंदो। तूं उहो ग़ुलाम आहे कहिड़ो? 17 ॾींहं विसाल मुबारक खां अॻु में मदीने जा साईं जन्नतुल बकी तशरीफ़ फरमा थिया, पोइ रोइनि पिया।
रोइन पिया, महबूब रोइन पिया। रोई छा था फरमान त काश मां पंहिंजे भाइरनि सां मिला हा, हिननि खे मां भाकुर पाया हा। असहाबनि सगोरन अर्ज़ कयो त घोर वञो, ई अबू मां तो घोरे विझो। सोना इहो लक़ब त तूं असांखे ॾींदो आहे, असां आहियूं तुंहिंजा गुलाम, पर लक़ब असांखे ॾींदो आहे, असांखे पंहिंजो भाउ सॾींदो आहे, असां सभु तोसां गॾु आहियूं। सोना कंहिंखे था फरमायो? पाण फरमायो तव्हां मुंहिंजा असहाबी आहियो, उहे मुंहिंजा उम्मती पोइते ईंदा, पोइते पोइते मुंहिंजूं ज़ियारतूं न कंदा, चंड चीरबा न ॾिसंदा, ॻोहनि खे ॻाल्हाईंदे न ॾिसंदा, बुंडनि खे रोईंदे न ॾिसंदा, हिन सुहिणी सूरत जी ज़ियारत बि न कंदा, पर मुंहिंजो क़ुरान ॿुधंदा, ईमान आणींदा, कलमो माते पढ़ंदा, मुंहिंजे मोहबत जूं ॻाल्हियूं ॿुधंदा, रोईंदा, रड़ियूं कंदा त काश को बच्चा ॿार वठे, असांजा अब्बा वठे, असांजा सामान वठे, असांजो सभु कुझु वठे, हिकु दफ़ो दीदारे मुस्तफ़ा थे, हिकु दफ़ो दीदारे मुस्तफ़ा थे। पाण रोइन पिया, पाण फरमा काश मां जेकर उन्हनि सां मिला हा। सोना तूं त उहो आ, उन्हनि में आ, असां उन्हनि में आहियूं। हे मीलाद शरीफ़ तोखे काथे पहचाईंदो, तूं छा थो सम्झे? अॼु बि को कमु रुकियल हुजे त करे ॾिस न। ज़ईफ़नि जो ज़ामिन, ज़ईफ़नि जो ज़ामिन जे हिते बि त ज़ईफ़नि जो ज़ामिन क़यामत जे ॾुखे ॾींहुं बि। अल्लाह जो कसम आहे, मदीने जे साईं जा ग़ुलाम बि ज़ईफ़नि जा ज़ामिन आहिनि। हज़रत महबूब सुबहानी कुतुब रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी सोने साईं जी मां करामत पढ़ी त हिकिड़ो हुन ग़ुलाम पोइ का ख़िदमत कंदो हुन, पोइ कपिड़ा धोईंदो या कुझु बि कंदो हो, मरी वियो, मौत त को मिणो कोन्हे, नेठि मथे ते ईंदो, पोइ क़बर में जॾहिं रखियऊंसि ऐं मुनकर नकीर पहता त उहे अखियूं बि ॾिसनि पियूं जेके क़बर में अंदरि बि ॾिसंदियूं आहिनि। उहे अखियूं मशहूरनि वारे साईं जूं। हे हाले पोटा क़ौम जा भान सईदाबाद वारा जे आहिनि त तोखे ॿुधाईंदा, एॾही ॿोॾ आई जीअं हाणे ॿोॾ आई आहे, कुल तरड़ कयूं, मैदान सिधा कयूं, हली वई कंहिं टाइम में। पोइ मुंहिंजे साईं खे ओॾही वठी विया, मशहूर वारे साईं खे उठ ते स्टेशन खां शादी ही का पोइ उते उहो पियो चए त साईं असांजो बाबो बि गुज़ारे वियो आहे, मैदान सफ़ा थी विया आहिनि, क़बर अलाए काथे। ॿोॾ जो आई त सभु पट कयूं, हली वई आहे। पाण आया, परे खां बि ॾसियऊंसि त ओ हिकिड़ी जाइ ते निशान ॾसियऊंसि त हिन जाइ ते तुंहिंजे पीउ जी क़बर आहे। हीअं छा पट लॻा पिया आहिनि, जन पूरियो से बि न पिया ॻोल्हे सघनि जाइ। हे जेको पहिरियों दफ़ो हुयो मशहूर वारो साईं सो ॿुधाए पियो त हिन जाइ ते आहे। ज़रूरु दिलि में खुटको त थींदो न, अलाए आहे अलाए नाहे। पाण फरमायोसि त चिलम पीअंदो न तुंहिंजो पीउ, थका ॾेई पेरनि ते किरी पियो। हा उहे माण्हू हूंदई त ॿुधाईंदई। इहे नेण हुजनि। मदीने जा साईं था फरमाइनि पिया, हयातुन नबी था फरमाइनि पिया, हदीस मुबारक आहे। हे तूं ईअं सम्झंदो छा हिते तोखे नथा ॾिसनि? हा ॾिसनि था वेठा। हदीस मुबारक आहे, पाण फरमायूं त मां ॾिसां थो जेके दोज़खी दोज़ख में था वञनि, जेके जन्नती जन्नत में था वञनि, नेक कहिड़ा आहिनि, बदबख्त कहिड़ा आहिनि। दोज़खिन खे ॾिसां थो त कहिड़ो आहे ऐं नालो छा अथसि ऐं दोज़ख जे कहिड़ी जाइ ते पियो आहे। मां हाणे ई ॾिसांसि थो वेठो, अञा फ़ैसिलो त कोन थियो आहे, अञा इहो कमु त कोन थियो आहे। पाण फरमाइनि था मां ॾिसांसि थो वेठो ऐं जन्नती बि पंहिंजा ॾिसां थो वेठो त जन्नत जे कहिड़े मोहल्ले, कहिड़े बंगले, कहिड़े महलात में वेठो आहे ऐं केरु आहे। हदीस मुबारक में फरमाया अथऊं त हे दुनिया हीअं मुंहिंजे आॾो बिहारी वई, सॼी दुनिया ईअं ॾिसां थो पियो जीअं पंहिंजी तरी मुबारक ॾिसां थो। मीलाद मदीने जो साईं ॾिसे थो। हे जेको आहे हे तमामु वॾो कमु आहे, तमामु वॾो अमल आहे, तमामु वॾी ख़ुशी आहे। हे रब खे पसंदि आहे, हे शुक्रानो रब खे वणंदो आहे, हे असली शुक्रानो आहे, हे फल यफरहू वारो शुक्रानो आहे। कुल बिफज़लिल्लाह व बिज़ालिक फल यफरहू। अल्लाह जेको फरमायो त अल्लाह जी रहमत ते ऐं अल्लाह जे फज़ल ते ख़ुशी कयो, हे उहा ख़ुशी आहे, फल यफरहू वारी ख़ुशी आहे, फल यफरहू वारी ख़ुशी आहे। सोना मदीने जे साईं फरमायो त कसम खणो त तव्हां इहा ॻाल्हि पिया कयो
कसम कयूं साईं असांखे कसम आहे डजन पिया था अलाए छो साईं कसम था खणाइनि पोइ मुर्की फरमायूं त कसम तव्हांखे इन करे न ॾिनुमि त को तव्हांजे हिते मुंहिंजो तोहमत पियो हणां तोहमत जे करे न न या घटि था ॻाल्हायो कूड़ था ॻाल्हायो न न पाण फरमायूं त जिब्राइल आयो मां वटि हाय हाय जंहिंजा रब सां राबता उन खां का ॻाल्हि ॿुधी हूंदी हा जिब्राइल आयो उन मांखे चयो त साईं मां हे ख़ासि पैगाम खणी आयो हां त हे ॿाहिरि जेके तुंहिंजा ग़ुलाम पाण में ॻाल्हियूं था कनि इहे ॿई ॻाल्हियूं तोखे ॿुधाईंदा इन्हनि ते अल्लाह एॾो ख़ुशि थो थिए जो रब फ़ख़ुर थो करे फ़ख़ुर अल्लाह जी ज़ात करे मीलाद जे मथां तो पोइ इन क़ौम ते बाक़ी मीलाद जी ख़ुशी बि कहिड़ी थींदी सुणा अञा मीलाद जो शान तूं कहिड़ो ॿुधंदे हे वॾी ख़ुशी आहे मुंहिंजा सोना हे वॾो अमल आहे हे असांखे मुर्शिद करीम सेखारियो आहे मीलाद मदीने जे साईं पाण करणु फरमायो आहे सूमर जे ॾींहं जो रोज़ो हर वार ते रखणु फरमायो आहे ऐं उन जो सबब इहो बयानु फरमाए थो त मुंहिंजो मीलाद आहे सहाबा किराम सदाई मदीने जे साईं जे आमद ते शुक्राना ॻाया आहिनि त अल्लाह फ़ख़ुर फरमायो आहे मोमिननि सदाई मीलाद मल्हायो आहे त मदीने जो साईं उन्हनि जे घर महिमान बणियो आहे इहो मीलाद शरीफ़ आहे इंशाअल्लाह ताला हे जेके विखा खणी फ़क़ीर आया आहियो न हे जेके विखा खणी आया आहियो हे विख ख़ाली कान वेंदी पर जॾहिं ताराज़ी में अचे सुणा जॾहिं हे हवास पूरा थियनि जॾहिं हितां तूं हले जॾहिं महबूबनि जे मैदान में पहुचे महबूबनि वारे मेड़ में पहुचे हशर वारे मैदान में जॾहिं तूं पहुते तॾहिं तूं ॾिसंदे त हा जेका मशहूर शरीफ़ विख खणी वियो उन विख जो क़दुरु रब वटि केॾो आहे हाणे दुआ घुरऊं मुंहिंजे ख़्याल में इशा जो टाइम थी वियो आहे पंद्रहं मिंट त मलाइके हो आया आहिनि कमु कंहिंसां हुननि जो थी पियो आहे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन वला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक वसल्लम मुंहिंजा मालिक हे तुंहिंजे शुक्राने जी महफ़िल आहे असां ग़रीब शरीक थिया आहियूं मल्हाई मशहूरनि वारे साईं आहे असां ग़रीब शरीक थिया आहियूं इन्ही सुहिणे मुर्शिद करीम जे इन शुक्राने ते तूं सदाई ख़ुशि थियो असांखे ख़बर आहे असां ग़रीबनि जूं विखूं जमायत जूं विखूं ऐं उहा मुंहिंजे मुर्शिद करीम जी जमायत जंहिं हे सहन सिंगारिया आहिनि जंहिं हे पिंडाल खड़ा कया आहिनि जेका अलाए काए ॾींहं खां हिन ख़ुशीअ में बेख़ुद लॻा पिया आहिनि जेके मस्त लॻा पिया आहिनि जन खे न थधि जी ख़बर आहे न जन खे निंड जी ॻणती आहे ईअं ॾींहुं राति हिकु करे हिननि मींहनि बरसातुनि में हे मैदान सजाया अथऊं हे सहन सजाया अथऊं हे मानियूं ताम बणाया अथऊं मुंहिंजा साईं उन्हनि जी ख़ुशी हिननि जमायत जी ख़ुशी हे विखूं हे अचणु क़बूल फरमाए अरहम राहिमीन तो जहिड़े महबूब खे हिकु ठपी था ॿुधायूं सूर जेके बि आहिनि जेके अॻिते थींदा पोइ गुनाहनि जे करे या कनि ॿियनि ॻाल्हियुनि जे करे सभु तुंहिंजे हवाले कयासीं पंहिंजे महबूब जे सदके असांजा दूर करे छॾ बसि मुंहिंजा मालिक कहिड़ा तेर पतेर पढ़ूं वेही अरहम राहिमीन क़बर जी बि पारत थी क़यामत जी बि पारत थी मुंहिंजा मालिक हिकिड़ो सूर कोन्हे हिकिड़ो दर्द कोन्हे किस्मे किस्मे असांजा दर्द थी तूं उहो कुन फयकून जो मालिक आहे जो कुन फरमाईंदे त सभई सूर फयकून ख़तम असांजा अण थियणा कम बि थियनि कुदरत जो मालिक आहे इन अल्लाह अला कुल शैइन क़दीर कामिल कुदरत थी मुंहिंजी दर्द दूर कर मखलूक जो मुहताज न कर असांखे सूरनि में न रोआर असांखे रोआर त पंहिंजे महबूब जे मुहबत में रोआर असांखे रोआर त पंहिंजे ख़शियत में रोआर असांखे रोआर त मुंहिंजा साईं पंहिंजे ऐं पंहिंजे महबूब मुर्शिदनि करीमनि जी सिक में रोआर अरहम राहिमीन असांजा ॻोढ़ा ख़र्च कराए पर पंहिंजी महबत में असांजा ॻोढ़ा दर्दनि में ख़र्च न कराए असां ग़रीबनि जी इहो सुवाल हिन भलारी राति ते जमायत जो असांजो क़बूल फरमाए मुंहिंजा मालिक न्याणियुनि जा सुवाल बचड़नि जा सुवाल फ़क़ीरनि जा सुवाल जमायत जा सुवाल दरगाह शरीफ़ जा सुवाल मुर्शिदनि करीमनि जी जमायत जा सुवाल अल्लाह वारनि जे उन्हनि जी जमायतुनि जा सुवाल सभिनी जा तूं क़बूल फरमाए रसूल सां जी उम्मत ते रहमतूं हुजनि हिन भलारी राति में सभु को ख़ैर सां आयो आहे ख़ैर सां रहे ख़ैर सां वञे ईअं हर कंहिंखे महसूस थिए त रब करीम जे दर तां ख़ैर मिलियो आहे मदीने जे साईं तां जेको वंड हलियो आहे दर तां मिलियो आहे दरगाह मशहूर शरीफ़ वियासीं त बराबरि थियो आहे मुंहिंजा मालिक
फ़कीर अब्दुल सत्तार जो नीगर अॼु एक्सीडेंट में शहादत मिलियसि। हिकिड़े पीउ जे लाइ तूं ॼाणे थो त हुनजे दिलि जे लाइ वॾो सदमो आहे, पर जे तूं रहमत जो हथ रखंदेसि त मालिक कुझु दरमान थींदो। संदसि बचिड़े खे हिन भलारी राति ॾिनी अथई त पोइ उन पंहिंजे भले महबूब वटि खणी मोकिलियसि। मुंहिंजा मालिक पारत हुजई उन्हनि सभिनी मोमिननि जी, मुस्लमाननि जी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जी। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक। अब इनके सद इलाके के मौलूद तो पढ़े जैसे